सर बेसिक्स तमामु ज़रूरी आहिनि हिकिड़े स्टूडेंट जे लाइ, जीअं 9th 10th फर्स्ट ईयर इंटर तव्हां चयो, पर असांजो इहो वॾो में वॾो अलमियो आहे त असां इन्हनि ई चइनि सालनि खे बाक़ाइदा इग्नोर करे ऐं डायरेक्ट हिकु बहितर यूनिवर्सिटी में एडमिशन वठणु चाहींदा आहियूं। ऐं हुनजो नतीजो इहो निकिरंदो आहे त उते हली असां इलाही साल इलाही घणो सफ़र कंदा आहियूं ऐं उते असांजो जेको सर्वाइवल हूंदो आहे उहो मुश्किल थी वेंदो आहे। त हिनजो जेको मतिलबु बेस हूंदो आहे उहो इहो हूंदो आहे त असांजो जेको बेसिक्स आहिनि उहे क्लियर आहिनि हूंदियूं। जी जी सही था चओ। उन में सभ खां वधीक जेको आहे इन्फ्लुएंस इहो आहे त पेरेंट्स जो बि आहे। पेरेंट्स छो त पेरेंट्स बि छा कंदा आहिनि त माना पंहिंजी काउंसलिंग थोपींदा आहिनि पंहिंजे ॿारनि जे मथां त तव्हांखे इंजीनियर थियणो आहे या डॉक्टर थियणो आहे, लाज़मी थियणो आहे। ऐं उहो वीचारा पेरेंट्स इहे वीचारो ई चवंदुसि त कॾहिं कॾहिं ॿारनि जे हितां यरगलमाल बि थींदा आहिनि ऐं अकेडमीज़ जॉइन कराईंदा आहिनि ॿारनि खे, पुछंदा ईंदा आहिनि त तव्हां छा था पढ़ो। सो जेकॾहिं पेरेंट्स बि जेको काउंसलिंग कनि पंहिंजी बि कराइनि त अॼु जे दौर में मुंहिंजे ॿार जे लाइ कहिड़ी तालीम बहितर आहे। छो पेरेंट्स जो ॼाणण बि इम्पोर्टेंट आहे गॾोगॾु स्टूडेंट जे। सो स्टूडेंट खे खपे त 4 साल तमामु हिकिड़ी बहितरीनु वॾी महिनत सां पढ़नि, जापोड़ सां पढ़नि। इहा हिकिड़ी उन में हिकिड़ी स्ट्रेंथ बि हूंदी आहे, फितरतन ताक़त बि हूंदी आहे ॿार में, त उहे शयुनि खे क़बूल बि करे सघे थो ऐं शयुनि ते ध्यानु बि ॾेई सघे थो। सो जेकॾहिं 4 साल सही नमूने सां फोकस करे थो पियो ॿारु, त पोइ मुंहिंजो पर्सनल एक्सपीरियंस आहे पोइ लाइफ टाइम हू इंजॉय करे ऐं सॼी जेको आहे हुन मां लाभ हासिल करे सघे थो ऐं पंहिंजा जेके बि एम्बिशंस अथसि उन अचीव करे सघे।